राजीनामा के आगे कनासी टुटे वेझो हिलिया बंद टुटण जे अफांती पीपी जे नौजवान अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी पारां बंद जो दौरो करे सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो आहे। पीपी जो नौजवान अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी अब्दुल मजीद पंवर ऐं ॿिनि अली बहलग RBOD हिलिया बंद जो दौरो कयो आहे। उन मौक़े ते आशिक़ हुसैन ज़रदारी चयो त हिते इंतज़ामिया हर वक़्तु मौजूदु आहे, आवाम ग़लति अफ़वाहनि ते ध्यानु न ॾे। हुन चयो त पंजाबनि खे को ख़तरो नाहे, आवाम इत्मिनान सां रहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया टुटे वेझो हिलिया बंद टुटण जे अफ़वान ते पीपी जे नौजवान अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी पारां बंद जो दौरो करे सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो आहे। पीपी जे नौजवान अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी अब्दुल हमीद पंवर ऐं ॿिनि अली बहलग RBOD बंद जो दौरो कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं रहमतुल्लाह छुटो खां। जी रहमतुल्लाह, आगाह कजो। जी बिल्कुल जी बरसातुनि खां पोइ सिंधु दरिया में मुसलसल पाणी जो चाड़ जे करे केतिरा ई कचे वारा इलाइक़ा जेके से लिबट में अची विया आहिनि। जॾहिं त सोशल मीडिया ते हेलाया बंदि टुटण जूं ख़बरूं हलण ते पीपी नौजवान अॻवान आशिक़ ज़रदारी ऐं पीपी सीनियर नायब सदर अब्दुल हमीद पंवर अली बहलग RBOD हेलाया बंदि वटि पहुची वियो आहे, जिते जाइज़ो वरितो। उन्हनि चयो त हितां इंतज़ामिया हर वक़्तु मौजूदु आहे, आवाम ग़लति अफ़वाहनि ते ध्यानु न ॾे, हेलाया पंजाबनि खे को बि ख़तरो न आहे। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नौजवान अॻवान आशिक़ ज़रदारी वधीक चयो त हिते समूरा जेके इलाइक़ा आहिनि सठो ज़िलो महफ़ूज़ आहे ऐं इनशाला असांजी इहा कोशिशि आहे त जीअं को बि नुक़सानु न थिए। ऐं अलाह पारां जेको लिखियलु हूंदो पंहिंजी जॻह ते, पर असां इंसान जेके आहियूं पंहिंजी कोशिशि करे रहिया आहियूं। ऐं इहो वधीक चयो त जेके माण्हू ग़लति बयान ऐं ग़लति सोशल मीडिया ते जेके उफ़ा फैलाए माण्हुनि में ख़ौफ़ पैदा कनि था, उन्हनि शयुनि खां एहतियात कनि। ऐं जॾहिं त हिन वक़्तु ताईं सॼे बंदनि ते हिफ़ाज़ती जेके बंदन उहे मज़बूत आहिनि ऐं उतां जा जेके एरीगेशन डिपार्टमेंट ऐं खातो समूरो उहे बि बिल्कुलु हुनखे चौकस आहिनि। इन मौक़े ते आशिक़ ज़रदारी सां गॾु PPMP जे जेको ख़ासि मुक़ररु थियल हिते आहे अब्दुल हमीद पंवर ऐं सां गॾु मुनोर एलायो SC एरीगेशन सोहेल बलोच इंजीनियर एरीगेशन अदील शाह ऐं ॿिया पिणु ज़िले इंतिज़ाम जा अमलदार पिणु मौजूदु हुआ। जी महिरबानी रहमतुल्लाह तफ़सीलनि लाइ।